अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ का गडामा या संझा सैयद हल्लासी हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस के केसनि में ॾींहों ॾींहुं वाध अचण लॻी। वायरस वॻे वधीक 40 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फौतुनि जो अंग 7,843 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,306 नवां केस ज़ाहिर। वबा सचुरनि जो अंग 3,86,198 थी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अची वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। पीपी जे योम तासीस जे जलसे खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदुसि घर खां कमु जारी रखंदुसि। सरकार सूबे में कोरोना वायरस सबब स्कूल कॉलेज समेत समूरा तालीमी इदारा अॼु खां 10 जनवरी ताईं बंदि करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि शागिर्दनि खे टेली लर्निंग ऐं ऑनलाइन क्लास ज़रिए तालीम ॾिनी वेंदी। स्कूल इंतज़ामिया व्हाट्सएप ज़रिए बि शागिर्दनि खे हफ़्तेवार होमवर्क ॾेई सघंदी। सिंध में लाइब्रेरीज़ बि 10 जनवरी ताईं बंदि रहंदियूं। सिंध यूनिवर्सिटी जाम शुरू अॼु खां 10 जनवरी ताईं बंदि रहंदी। गौसुरवे जो पुलिस जे मुक़दमनि जी बाज़ियाबी लाइ कच्चे में ऑपरेशन फायरिंग जी डेवट दौरान हिकु औरत समेत 4 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियलनि में शमशाद जागीरानी, अयाज़ अली बख्श जागीरानी ऐं औरत शामिल। लाहौर जी एहतसाब अदालत में शरीफ कुटुंब खिलाफ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस जी ॿुधणी। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज आंदो वियो। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी अदालत आमनी ते नून लीगी कारकुननि जा नारा। गढ़ी यासीन में पुराणे तकरार तां क़तल थियल नारी जो केस दाख़िल न थियण खिलाफ वारसनि जो सीसर कैनाल पुल ते लाश रखी धरणो। धरणे सबबि रोडनि जे ॿिन्ही तरफ़नि खां समय गाॾियूं बीठी वयूं। जेसिताईं केस दाख़िल न थींदो धरणो जारी रहंदो। मोरो में एलिमेंट्री कॉलेज मुख्तार सोलंकी के गोलियों हणी कतल करे फरार थी विया। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि जो चवणु आहे त कंहिं सां बि दुश्मनी न आहे। मुख्तार सोलंकी खे कतल करे ज़ुल्म कयो आहे। मीरपुर ख़ास जी अदालत में फ़हमीदा शर कतल केस जी ॿुधणी। अदालत फ़हमीदा शर कतल केस जो मुख्य जवाबदार करीब शर जी ज़मानत में 30 नवंबर ताईं वाद करे छॾी। आवाज़ टीवी सॾते सिंधी सकाफ़त जी वार सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुंडकुर्च में तक़रीबूं मछ कचहरियूं मौसीक़ी जूं महफ़िलूं मलाखड़ा। स्कूलनि में थींदड़ इंडलठी प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां ट्रेबलोस पेश। क़ौमी गीतनि ते झुमरियूं गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध मड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।